अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 3 तव्हां ॾिठी हूंदी त हुन में जेको आहे त रबन जो मंगणो थींदो आहे मीरा सां। दोस्तों, तमामु जल्द अचण वारी किस्तनि में जेको आहे त मीरा जी शादी रबन सां थींदी। दोस्तों, उन खां पोइ जेको मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त छा थियण वारो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा ऐं रबन जे विच में तमामु जल्द अचण वारी किस्तनि में जेको आहे त तलाक थी वेंदी ऐं उन खां पोइ जेको आहे त वरी मीरा जी शादी लुकमान सां कराई वेंदी। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त तक़रीबन 60 किस्त जे क़रीब जेको आहे त इहो थींदो लुकमान सां शादी मीरा जी। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।